अज़ीज़ान गिरामी, जेका आयत मां तव्हांजे आॾो तिलावत कयूं, अल्लाह तबारक व तआला इन आयत जे अंदर असांखे टिन ॻाल्हियुनि जो हुक्म थो करे ऐं टिन ॻाल्हियुनि खां असांखे रोके थो। अल्लाह फरमाए थो, इन्नल्लाह यामुरु बिल अदलि वल इहसान ज़िल क़ुरबा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकरि वल बग़ी। टिन ॻाल्हियुनि जो अल्लाह हुक्म कयो आहे, टिन ॻाल्हियुनि खां असांखे रोकियो आहे। पूरे अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर खे अल्लाह ताला इन हिकिड़े आयत जे अंदर बंदि कयो आहे ऐं इस्लाम जे अहकामनि खे मुख़्तसरन अल्लाह तबारक व तआला इन आयत जे अंदर बंदि कयो आहे। ऐं वरी यादि रखो त इन आयत जे अंदर न निमाज़ जो ज़िक्र आहे, न रोज़े जो ज़िक्र आहे, न हज जो ज़िक्र आहे, न ज़कात जो ज़िक्र आहे। ऐं ही उहो आयत आहे जेको अक्सर औकात खुतबा जेको जुमे जो खुतबो ॾींदा आहिनि त ॿिए खुतबे जे अंदर इन आयत खे ज़रूर पढ़ियो वेंदो आहे, अक्सर पढ़ियो वेंदो आहे, अक्सर ख़तीब इनखे पढ़ंदा आहिनि, बल्कि अक्सरियत सां खुतबो पढ़ियो ई इन आयत सां वेंदो आहे। वजह इहा आहे त इन आयत जे अंदर मेन मक़ासद पोशीदा आहिनि, मेन मक़सद इन जे अंदर ज़िक्र आहे। इस्लाम जो मेन बुनियादी मक़सद इन जे अंदर आहे कि इस्लाम आहे छा, इस्लाम जो मक़सद छा आहे ऐं दीन इस्लाम जी ख़ूबी छा आहे, इहो पूरो जो पूरो हिन आयत जे अंदर बंद आहे। जो अल्लाह ताला हिन आयत जे अंदर बंदन खे डायरेक्ट ख़ुदि हुक्म थो करे, टिन ॻाल्हियुनि जो हुक्म थो करे ऐं टिन ॻाल्हियुनि खां ख़ुदा रोके थो। डायरेक्ट ख़ुदि रब्बुल आलमीन ख़ुदि हुक्म, ख़ुदि आर्डर जारी थो करे त तव्हां हे कमु कयो ऐं ख़ुदि ख़ुदा ई थो चवे त तव्हां हिननि कमनि खां रुकी वञो। सभ खां अव्वल जे कम जो अल्लाह ताला असांखे हुक्म थो करे, हुक्म आहे ख़ुदा जो, अल्लाह जो ऑर्डर आहे कि इन्नल्लाह यामुरु बिल अदल, कि तव्हां इंसाफ़ कयो। अल्लाह ताला तव्हांखे इंसाफ़ करण जो हुक्म थो करे। जॾहिं बि इंसाफ़ जो नालो ईंदो आहे असां इनखे सिर्फ़ु गवर्नमेंट ते रखंदा आहियूं। जॾहिं बि इंसाफ़ जो नालो ईंदो आहे असांखे ऐवान ऐं अदालतनि जा ताराज़ू नज़र ईंदा आहिनि। जॾहिं बि इंसाफ़ जो ताल्लुक़ नज़र ईंदो आहे असांखे तहरीक इंसाफ़ यादि ईंदो आहे। जॾहिं बि इंसाफ़ जो नालो ईंदो आहे असांखे ॿिया यादि अचनि था, लेकिन ख़ुदि पाण खे असां इन ॻाल्हि जे तरफ़, इन ॻाल्हि में विसारे छॾींदा आहियूं। ऐं इहो ई हूंदो आहे, किथे बि को हुकुम ईंदो आहे, किथे बि को ॻाल्हि ईंदो आहे, हर माण्हू बजाए उनखे पाण ते सोचण खां ॿियनि जे तरफ़ तवजो कंदो आहे कि ही ऐब फिलाणनि में आहे, ही कमु फिलाणनि जो आहे, पाण खे विसारे छॾींदो आहे। यादि रखो, अल्लाह जो ही हुकुम फर्द ते बि आहे, हाकिम ते बि आहे, त अदालत ते बि आहे। इंसाफ़ जो ताल्लुक़ अदालत ते न हूंदो आहे, हुक्मरान ते न हूंदो आहे। हर बंदो पंहिंजे वक़्त जो, पंहिंजे इलाइक़े जो हाकिम आहे, पंहिंजे जॻह जो हाकिम आहे, पंहिंजे घर जो हाकिम आहे। हर शख़्स हाकिम आहे, को बि ईअं न आहे हुकूमत खां ख़ाली। असां हर को पंहिंजूं ज़िमेदारियूं छॾे ॾींदा आहिनि। अल्लाह जो नबी तो फरमाए हर को पंहिंजे हुक्मरानी जो जवाबु ॾींदो, पंहिंजे धन जो जवाबु ॾींदो ऐं क़यामत जे ॾींहुं सभिनी खां पुछा कयो वेंदो। इन्नल्लाह यामुरु बिल अदल, अल्लाह अदल जो हुकुम थो करे। अल्लाह बंदन खे हुकुम थो करे त तव्हां इंसाफ़ कयो। ऐं ॿिए जाते अल्लाह ईअं बि फरमाए थो, इअदिलू हुव अक़रबु लित्तक़वा, इअदिलू हुव अक़रबु लित्तक़वा, तव्हां तॾहिं मुत्तक़ी थी सघो था जॾहिं तव्हां इंसाफ़ ते हुजो, इंसाफ़ ते, हक़ ते, इंसाफ़ ते ऐं इंसाफ़ करण वारा हुजो। इंसाफ़ इहो आहे कि जिते तूं कसूरवार आहीं पंहिंजे कसूर खे ख़ुदि तस्लीम कर। जिते तूं ख़ुदि कसूरवार आहीं त पंहिंजे कसूर खे तस्लीम कर, इहो ई इंसाफ़ आहे। छो जो अल्लाह जो ख़ौफ़ बि बंदे खे तॾहिं हूंदो जॾहिं पंहिंजे ख़ता खे क़बूल करे, पंहिंजे ग़लती खे क़बूल करे, पंहिंजे ग़लती ऐं पंहिंजे अना जे मथां पाण खे बना मुस्तक़िल उन ते मज़बूत न रखे कि इअदिलू अक़रबु लित्तक़वा, तव्हां मुत्तक़ी बि तॾहिं थी सघो था जॾहिं तव्हां यानी अदालत ते हुजो, इंसाफ़ ते हुजो। इंसाफ़ जो आगाज़ सभ खां अव्वल तुंहिंजे इन 5 फुटनि जे जिस्म ते आहे। जेको 5 फुट जो जिस्म आहे न,
इंसाफ कॾहिं इंसाफ जो आगाज़ सभ खां पहिरीं माण्हू हितां करे कि मुंहिंजे हिन 5 फुट जिस्म सां मां कहिड़ो इंसाफ़ कयां थो ऐं इन्ही 5 फुट जिस्म जे ज़रिए मां ॿियनि सां कहिड़ो इंसाफ़ थो कयां। आया के मां माण्हुनि सां भलाई सां हलां थो या बुराई सां हलां थो। असांखे निमाज़ रोज़े में त दीन नज़र थो अचे, लेकिन मुआमलात जे मामले में असां दीन खां बाग़ी ऐं ई पूरो जेको अल्लाह ताला हिन यानी आयत जे अंदर भी जेको तज़किरो कयो आहे सिर्फ़ मामलात जे बारे में तज़किरो कयो आहे ऐं असां मामलात में असांजा मामला ज़ीरो में आहिनि। रात जो तहज्जुद पढ़ंदासीं, इशराक पढ़ंदासीं, चाश्तो अवाबीन पढ़ंदासीं, लेकिन मामलात में असां 0% ते हूंदा आहियूं। याद रखो मुसलमानों, नमाज अलग शय आहे, अल्लाह जा हक़ूक़ आहिनि, लेकिन बंदन जा हुकूक भी आहिनि। अल्लाह पंहिंजा हक़ूक़ माफ़ करे सघे थो तव्हांखे, लेकिन अल्लाह बंदन जा हुकूक कॾहिं बि माफ़ न कंदो जेसिताईं बंदो न छॾे, जेसिताईं बंदो न छॾे। फर्ज़ निमाज़ क़ज़ा थी वियो, अल्लाह माफ़ करे सघे थो, अल्लाह जी मर्ज़ी, अल्लाह जे इख्तियार में, अल्लाह माफ़ करे। लेकिन कंहिंजे मथां ज़ुल्म आहे, ज़ुल्म कयो तो त उहो ज़ुल्म एसिताईं माफ़ न थींदो जेसिताईं उन बंदो तव्हांखे माफ़ न करे। जेकॾहिं तव्हां कंहिंसां नाइंसाफ़ी कयो थो त जेसिताईं हू बंदो तव्हांखे माफ़ न कंदो, माफ़ी जी गुंजाइश ई न आहे। कंहिंजो हक़ ज़ब्त कयो थो त माफ़ी जी एसिताईं गुंजाइश न आहे जेसिताईं हू बंदो माफ़ न करे। असां इन मामलनि जे अंदर तवज्जो ई न आहे। अरे अल्लाह फरमाए थो इन्नल्लाह यामुरु बिल अदल, अल्लाह तव्हांखे इंसाफ़ जो हुकुम थो करे। असां चऊं था गवर्नमेंट इंसाफ़ करे, असां चऊं था अदालतूं इंसाफ़ कनि। अदालत गवर्नमेंट ताईं छॾे ॾियो। छा तव्हां पंहिंजे इलाइक़े जे अंदरि इंसाफ़ कयो आहे? छा तव्हां पंहिंजे 5 फुट जे जिस्म जे मथां इंसाफ़ कयो आहे? इंसाफ़ जो आगाज़ सभ खां अव्वल बंदे जे पंहिंजे घर मां शुरू थींदो आहे। इंसाफ़ जो आगाज़, अदल जो आगाज़ सभ खां अव्वल बंदे जे पंहिंजे घर खां शुरू थींदो आहे। पोइ ही इंसाफ़ जो दायरो वधी वधी पार्लियामेंट हाउस ताईं वेंदो आहे। तव्हां पाण पंहिंजे मथां इंसाफ़ कयो। गवर्नमेंट वटि केसूं केरु थो पहुचाए? असां पहुचाईंदा आहियूं। अगर असां उन्हनि मामलनि जे अंदरि हिक ॿिए सां ई वेही करे मामला हल कयूं त गवर्नमेंट ताईं केस पहुचण जो नौबत ई न अचे। पोइ गवर्नमेंट जे अदालतनि जे अंदरि जॾहिं असांजा केस पहुचंदा आहिनि त उन्हनि जो पंहिंजो हिसाब हूंदो आहे। लेकिन अदल जो तक़ाज़ो इहो आहे त बंदो सभ खां अव्वल पाण खे पाण सरेंडर करे, पाण पंहिंजा हथियार फिटा करे कि मूंखे अल्लाह जे अहकामनि जे मुताबिक़ मुंहिंजो हक़ आहे त मां हक़ वठी सघां थो, मुंहिंजो हक़ न आहे त मां उनखे छॾां। लेकिन असां हिन में तयारी न आहियूं ऐं कसूर गारियूं वरी मथे तबके के, असां हेठां तबका वारा ख़ुदि ग़लति आहियूं। ऐं अल्लाह ताला फरमाए थो तव्हीं मुत्तकी, परहेज़गार ऐं बुज़ुर्ग तॾहिं थी सघो था जॾहिं तव्हां इंसाफ़ पसंद हुजो। इंसाफ़ पसंद हुजो, ॿियनि जे लाइ तव्हां इंसाफ़ खे पसंद कंदा आहियो, पंहिंजे मामलात जे अंदरि बि इंसाफ़ खे पसंद कयो। ॿियनि खे हक़ चवणु तव्हांखे पसंद आहे, जॾहिं तव्हांखे हक़ चयो वञे त तव्हां बि बर्दाश्त कयो। असां ॿियनि खे जॾहिं हक़ चयो वेंदो आहे, माण्हू ख़ुशि थी वेंदा आहिनि, वाह 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 वाह, साईं मौलवी साहिब फलाणे खे हक़ चयो। जॾहिं असांजा पंहिंजा मामला ईंदा आहिनि, ओहो यार मौलवी खे सम्झी कुझु कोन्हे। भाई हक़ जेकॾहिं ॿुधाइण जी तव्हांखे ताक़त आहे त हक़ ॿुधण जी कुवत बि रखो। हक़ ॿुधाइण जी ताक़त अगरि तव्हां रखो था त हक़ ॿुधण जी कुवत बि रखो। मर्द इहो न आहे जेको हक़ ॿुधाए, मर्द उहो आहे जेको हक़ खे ॿुधी करे बर्दाश्त करे। हक़ ॿुधाइण मर्दानगी न आहे, ॿियनि खे चवणु सवलो आहे, लेकिन पंहिंजे गिरबान उन में झांकी करे उनखे ॾिसण ऐं जेकॾहिं तुंहिंजो को ऐब कढे त उनखे बि बर्दाश्त कर। असल अदल इहो आहे। असल अदल जो ताल्लुक इन सां आहे, इंसाफ़ जो ताल्लुक असल इन सां आहे कि जॾहिं मूं चिठे केरु चवे त मां उनखे बर्दाश्त कयां। अदल जो ओरिजिनल असुल ताल्लुक इहो आहे। ऐं असां दीन सिर्फ़ निमाज़ रोज़े खे सम्झो आहे, बाक़ी मामलात असां लाइ दीन आहिनि ई न। बाक़ी मामलात असां लाइ दीन आहिनि ई न। निमाज़ रोज़ा असां लाइ दीन आहे, क़ुरान पढ़णु असां लाइ दीन आहे, उहो बि बग़ैर तर्जुमे वारो क़ुरान पढ़णु असां लाइ दीन आहे। तर्जुमे वारो क़ुरान पढ़णु असां लाइ दीन न हूंदो आहे। तर्जुमे वारो क़ुरान न, बग़ैर तर्जुमे वारो क़ुरान असां पढ़ंदासीं, उहो दीन आहे। ठीकु आहे, सवाब आहे, मां नथो चवंदा आहे, लेकिन मुस्लमानो थोरो पंहिंजूं अखियूं खोलियो, शरीयत खे सम्झो, दीन जी मिज़ाज खे सम्झो, दीन जी मिज़ाज खे सम्झो।
दीन जो मिजाज छा है, दीन जो मकसद छा है, दीन आयो छा लाइ आहे। असां सिर्फ़ु रोज़े निमाज़ खे दीन सम्झियो, बाक़ी शइ असां लाइ दीन ई न आहिनि। रोज़ा निमाज़ फर्ज़ आहे, उहे असांखे हर दुख सुख में करणा आहिनि, चाहे असांखे भलो लॻे बुरो लॻे करणा आहिनि। रोज़ो निमाज़ अलॻि शइ आहे, लेकिन दीन असल में मामलात आहे। मामलात दीन आहिनि, मुआशरत दीन आहे, हलण चलण असांजो दीन आहे। हक़ ॿुधण जी कुवत रखो, हक़ ॿुधाइण जी कुवत रखो था त हक़ ॿुधण जी बि कुवत रखो। ॿियनि खे चवण जी तव्हांखे ज़रूरत आहे त उन जे ॻाल्हियुनि खे ॿुधण खां बाद में जज़्बाती थियण जी ज़रूरत न आहे, पंहिंजे गिरेबान में झांकी करे सोचण जी ज़रूरत आहे। सोचण जी ज़रूरत आहे कि आया कि हा, छा इहा बुराइयूं मुंह में न आहिनि, छा इहे ग़लतियूं मुंह में न आहिनि। इन जे करे अल्लाह फरमाए इन अल्लाह यामुरु बिल अदल, कि अल्लाह तव्हांखे अदालत जो हुकुम थो करे, अदल जो हुकुम थो करे। जॾहिं यादि रखो तव्हां इन मामले जे अंदरि पंहिंजे पाण जी कसूर खे मञण जॾहिं शुरू कयो, अना खे ख़तम करे पंहिंजे ग़लतियुनि खे तस्लीम करण जॾहिं जंहिं वक़्तु तव्हां शुरू कयो, उन वक़्तु ई तव्हां मुतक़ी बि थींदा। ऐं जॾहिं मुआशिरे जे अंदरि अहिड़नि माण्हुनि जो तादाद जॾहिं वधंदो वेंदो, हिन मुआशिरे में अमन क़ाइमु थी वेंदो। जॾहिं हर बंदो हर इंसान पंहिंजे अना ते रहंदो, मुमकिन ई न आहे जो हिन मुल्क में हिन दुनिया जे अंदरि दुनिया जे तख़्ते ते को सुकून अचे। हर को अना ते रहंदो न, हर को पंहिंजी कूड़ सूड़ ते पंहिंजे छा ते रहंदो, हर को पंहिंजी जॾहिं ज़िद ते रहंदो त बसि भले ग़लति हुजे सही हुजे पंहिंजे ज़िद ते अना ते रहंदो, मुआशिरो तरक़ी न कंदो, मुआशिरो बिगड़जी वेंदो, मुआशिरे जे अंदरि फसादात पैदा थींदा, मुआशिरे जे अंदरि नुक़सानात थींदा। ऐं इहा ई वजह आहे जो असांजे पाकिस्तानी क़ौम जे अंदरि इहा ई बुराई आहे। असां अमल जे अंदरि त तेज़ आहियूं, मामलात जे अंदरि ज़ीरो आहियूं। हर माण्हू मूंखां वठी तव्हां ताईं, तव्हां खां वठी हुकुमराननि ताईं, सभु असां अमल जे अंदरि ज़ीरो, बिल्कुलु निल बटा निल, निल बटा निल। इहे बाक़ी ख़तीब तव्हांखे न चवंदा, मां तव्हांखे चवंदुसि। यादि रखो मुस्लमानो, अल्लाह जे रसूल हज़रत नौमान बिन बशीर रज़ी अल्लाह ताला अन्हु, अल्लाह जे रसूल जो सहाबी आहे ऐं अल्लाह जे रसूल जो महबूब सहाबी आहे ऐं पंहिंजे वालिद जो बि महबूब हो, पंहिंजे वालिद जो बि महबूब हो, प्यारो हो। ऐं उनजो वालिद ऐं उनजो हिकिड़ो भाउ जेको हो त पंहिंजे वालिद जो नाफ़रमान हो, नाफ़रमान, हिकिड़ो फर्माबरदार, ॿियो नाफ़रमान। हज़रत नौमान बिन बशीर जे वालिद हज़रत नौमान बिन बशीर रहमतुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ हिकिड़ो घोड़ो वरितो ऐं उहो घोड़ो हज़रत नौमान बिन बशीर खे ॾियण जे लाइ सभ खां अवल अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में हाज़िर कयईं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो कि पुट दे ख़बर भला तव्हां मुंहिंजा साहबी, हीउ जेको घोड़ो तो हिन नौमान बिन बशीर लाइ वरितो आहे, छा तो पंहिंजे ॿियनि पुटनि खे बि इहो हदियो कयो आहे? छा तूं पंहिंजे ॿियनि औलादनि खे बि ॾिनो आहे? त उनजे वालिद जवाब ॾिनो कि साईं, मां सिर्फ़ु नौमान बिन बशीर खे ॾिनो आहे जेको तव्हांजो बि महबूब आहे, मूंखे बि महबूब आहे, मुंहिंजो फर्मा बरदार आहे, इन जे करे मां इनखे ॾिनो आहे। तंहिं ते अल्लाह जे रसूल फरमायो, छा तूं मूंखे गुनाह ते बि शाहिद बणाईंदे? छा तूं मूंखे गुनाह ते बि शाहिद बणाईंदे? हा, जेकॾहिं तूं पंहिंजे ॿियनि पुटनि खे घोड़ो वठी ॾिनो आहे त ठीकु आहे, वरना इनखे बि ॾियण जी ज़रूरत न आहे। त मुस्लमानो, सोचण जो मक़ाम आहे, सम्झण जो मक़ाम आहे कि केतिरो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाफ जी तक़ाज़ा ते चवनि था कि इंसाफ कयो, इंसाफ कयो ऐं सभिनी सां हिकु जेतिरो कयो। त इंसाफ जो आगाज़ घर खां शुरू थींदो आहे ऐं घर में बि सभ खां अव्वल औलाद खां शुरू थींदो आहे, सभ खां अव्वल औलाद खां शुरू थींदो आहे। इंसाफ इहो हूंदो आहे कि जॾहिं इंसान पंहिंजे घरां शुरू करे। अदालती निज़ाम, अदालती हुकुमरान तव्हां हुनखे छॾे ॾियो, भला ठीकु आहे, अगरि अदालती निज़ाम बुरो आहे, हुकुमरान बुरा आहिनि, तूं पाण खे भलो कर, सुभाणे तूं पंहिंजे क़ब्र में त सुठे तरीक़े सां वञ। पंहिंजे क़ब्र जे अंदरि जॾहिं वञी उन टाइम तोखां जेको सवाल कयो वञे, तूं त उन्हनि जा जवाब सही आहे। हुकुमरान जो तो ज़िमो कोन कयो आहे, हुकुमरान जो बेड़ो गर्क थिए, तुंहिंजो ज़िमो कोन्हे, तूं पंहिंजे ॿारनि खे सुधार। असांखे पंहिंजनि जो पुछा थींदो, हा जॾहिं असां पाण सही आहियूं त ठीकु आहे, हुकुमराननि ते बि एतिराज़ कबो, हुकुमरान ते बि तंज़ कबो, हुकुमराननि जे ख़िलाफ़ बि ॻाल्हाइबो, लेकिन अदल जी पहिरीं तक़ाज़ा तुंहिंजो 5 फुट जिस्म आहे, सभ खां अव्वल। ऐं हुन खां बाद तुंहिंजो ॻोठ घर आहे, ऐं हुन खां बाद तुंहिंजो ॻोठ आहे। तूं ॻोठ वारनि सां कीअं थो हली, तूं घर वारनि सां कीअं थो हली, तूं मुआशिरे सां कीअं थो हली, इहो आहे इंसाफ़। ऐं इंसाफ़ जॾहिं दुनिया जे अंदरि क़ाइमु थींदो, फर्द पंहिंजी ज़िमेवारी सम्झे कि मूंखे इंसाफ़ करणो आहे। इंसाफ़ छा आहे? पंहिंजे हक़ खे बि तस्लीम करणु त ॿिए जे हक़ खे बि तस्लीम करणु।
पंहिंजे हक़ तस्लीम करण लाइ असां कूड़ सूर ठाहींदा आहियूं, ॿियनि जे हक़ जो वारो ईंदो आहे असां उन ते ख़ामोश रहंदा आहियूं। इहा ई वजह आहे जो मुआशिरो त बिगड़जी वेंदो आहे, लेकिन तूं पंहिंजे पाण खे जेको बुज़ुर्गी मुतक़ी थो सम्झी त इहो बि पंहिंजे दिमाग़ मां असांखे पंहिंजो ख़ाम ख़्याली कढणो आहे त असां बुज़ुर्गी मुतक़ी न आहियूं। अदलूहु अक़रबु लित्तक़वा, तक़वा जो सभ खां पहिरीं पैरामीटर मयार अदालत आहे। अदल तुंहिंजे जिस्म जो आहे, अदल तुंहिंजे हवास जो आहे, अदल तुंहिंजे ज़हन जो आहे। छा ज़हनी तौर बि तूं अदालत खे अदल खे तस्लीम करी थो? जिस्म खां वठी ज़हन ताईं अगरि तो में अदालत न आहे त इहो पंहिंजो ख़ाम ख़्याली दिलि मां कढी छॾे त मां मुतक़ी आहियां, मां बुज़ुर्ग आहियां, मां परहेज़गार आहियां, मां निमाज़ी आहियां, मां हाजी आहियां, मां रमज़ान जा रोज़ा रखां थो। हीउ पंहिंजे दिमाग़ मां इहो सॼो पंहिंजो आउट करे छॾियो, ख़तमु। छो जो अल्लाह जो सभ खां पहिरीं आर्डर अदल आहे ऐं अदल जी इब्तिदा फ़र्द आहे। अदल जी इब्तिदा जमात न आहे, जमात बाद में आहे, पहिरीं फ़र्द पाण खां स्टार्ट करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि बनु मख़्तूम क़बीले जी हिकु छोकिरी जेका चोरी कई उनखे आंदो वियो। जॾहिं उनखे आंदऊं त कुझु माण्हुनि ॾिठो त हाणे इन जो हथु कपंदो ऐं हीउ नाकारा थी वेंदी ऐं इन सां के रिश्ते करण लाइ बि तयारु न थींदो ऐं हीउ बनु मख़्तूम क़बीलो हिकु बहितरीनु क़बीलो आहे, उन जी छोकिरी आहे। तो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ हज़रत उसामा बिन ज़ैद खे सिफारिशी करे मोकिलियाऊं कि हू वञी करे हज़रत उसामा बिन ज़ैद जे ज़रिए उनखे मोकिलियाऊं। मोकिलियाऊं हज़रत उसामा बिन ज़ैद खे, तव्हां वञी करे अल्लाह जे रसूल खे क़ाइल कयो कि इन जो हथु न कपियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त छा तव्हां बि ॿियनि वांगुरु पुराणी उम्मतनि वांगुरु इहो चाहियो था त यानी हिकु ताक़तवर खे सज़ा न मिले ऐं हिकु ग़रीब खे सज़ा मिले? यादि रखो, अॼु जेकॾहिं हीअ त बनु मख़्दूम क़बीले जी छोकिरी आहे, अगरि जे फातिमा आहे, अगरि जेकॾहिं फातिमा मां मुहम्मद जी धीउ बि जेकॾहिं चोरी करे हा त मां उनजो बि अॼु हथु कपी छॾियां हा। तव्हां मामले खे अंदरि ई अंदरि हल कयो आहे, इहो बि आहे। गवर्नमेंट पहुचंदो, गवर्नमेंट जो हक़ हूंदो आहे त हू पंहिंजो हथु जारी करे, वरना माण्हू पंहिंजा मामला अंदरि ई हल करे सघे थो, गवर्नमेंट जो कोई इख्तियार ई न आहे। जहिड़ा मामला थियनि त माण्हू पंहिंजा मसला पाण पंहिंजे अंदरि बि हल करे सघे थो। शरीयत ने रोकियो न, तव्हां अदालत ताईं केस खे पहुचायो, अदालत ताईं केस पहुचाइण जी ज़रूरत ई कोन्हे। तव्हां पंहिंजे अंदरि ई अंदरि अंडरग्राउंड उन प्रोसीजर खे ख़तमु करे पाण में मामला हल कयो। गवर्नमेंट जॾहिं वटि ईंदो आहे त उहो पंहिंजो छा हदूद जारी कंदो आहे, पोइ उन में ग़लति हदूद बि हूंदो आहे, सही हदूद बि हूंदो आहे। छा इहो अलॻि मामिलो आहे? ॾिसो, अल्लाह रसूल फरमाए थो जेकॾहिं मुंहिंजी धीउ फातिमा बि चोरी करे हा त मां बि उनजो बि हथु कपियां हा। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु काज़ी शुरे खे खुद पंहिंजे खिलाफत जे अंदरि काज़ी बनायो, चीफ जस्टिस बनायो। हज़रत अली मुर्तज़ा काज़ी शुरे खे चीफ जस्टिस बनायो ऐं उन खां बाद में हज़रत अली करमुल्लाह वजू जो ज़रा गुम थी वियो, कुझु ॾींहंनि खां बाद में उहा ज़रा हिकु यहूदी वटि मिलियो, हिकु यहूदी वटि उहा ज़रा आहे। हज़रत अली उन ज़रा खे सुञाणतो ऐं हज़रत अली करमुल्लाह वजू वञी करे केस कयो। पंहिंजो हुकूमत आहे, चाहे आहे कि ॿ थप्पड़ हणी उहो ज़रा खसे सघे थो, पर ग़ैर क़ानूनी आहे। हज़रत अली करमुल्लाह वजू वञी केस कयऊं काज़ी शुरे जी अदालत में कि भाई हीउ जेको यहूदी आहे इन जेको आहे मुंहिंजे ज़रा खे चोरी कयो, मुंहिंजो ज़रा इन यहूदी वटि आहे। यहूदी आयो हज़रत अली खे, काज़ी शुरे हज़रत अली खां पुछा कयो, साईं गवाह पेश कयो, तव्हां केस बि कयो आहे, गवाह बि तव्हां पेश कयो। काज़ी शुरे हज़रत अली खां जॾहिं सुवाल कयो, हज़रत अली चयो त मूं वटि ॿियो को बि गवाह न आहे, सिर्फ़ु मुंहिंजा पुट आहिनि ऐं नंबर उन खां बाद में मुंहिंजो जेको आहे ग़ुलाम मौजूदु आहे, कंबर जेको मुंहिंजो ग़ुलाम आहे, मुंहिंजो जेको ख़ादिम आहे उहो। हज़रत अली करबला वजो खे काज़ी शुरे चयो, साईं तव्हां बि सम्झो था त अगरि जेकॾहिं पुटु आहे उहो पंहिंजे यानी वालिद जे चवण ते गवाही ॾींदो ऐं उन खां बाद में ग़ुलाम आहे, तव्हां उन खां जहिड़ो बयान वठी सघो था। इन जे करे इन ॿिन्हिनि जो जेको गवाही एक्सेप्टेबल न आहे, इन जे करे मां इहो क़बूल न कंदुसि, ॿियो को गवाह पेश कयो। इन ते हज़रत अली कयो त मूं वटि ॿियो को बि गवाह न आहे। तंहिं ते उन काज़ी शुरे चयो जेकॾहिं गवाह तो वटि न आहे त अदालत जो असूल इहो आहे त तव्हां गवाह पेश कयो, तव्हां नथा पेश कयो त हीउ जेको तव्हांजो ज़रहा इहो तव्हांजो मिल्कियत न बणंदो बल्कि यहूदी जी मिल्कियत बणंदो। हा बाक़ी ॿियो सूरत आहे, तव्हां कंहिं बि तरीक़े सां वञी करे उन यहूदी खे राज़ी कयो। तंहिं ते जॾहिं ख़िलाफ़ हज़रत अली जे ख़िलाफ़ केस आयो ऐं उन खां बाद में हज़रत अली उन यहूदी वटि वियो, यहूदी खे चयो यार ॻाल्हि ॿुधो, हीउ जेको ज़रहा आहे त मुंहिंजो, लेकिन केस जे मुताबिक़ मूं वटि गवाह कोन आहिनि,
इन जे करे पर ठीक है मां शिकस्त खाधो आहियां लेकिन वक्त जे खलीफ़े जे निस्बत सां ऐं इन खां अलावा मुंहिंजो सुलूक इहो आहे अचो त मां तव्हांखे हाणे खजियनि जो हलवो कराया जंहिं ते उन यहूदी चयो आहे जॾहिं मां तव्हांजे इंसाफ़ खे ॾिठुमि तव्हांजी अदालती निज़ाम खे ॾिठुमि त मुंहिंजे दिलि में इस्लाम जो एतिरो मुहबत वधी वियो आहे कि हीउ जेको इस्लाम जेको मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां निकितो आहे हिन वक़्त ताईं हिन में एतिरो इंसाफ़ इन जे करे मूंखे कलमो भरायो मां मुस्लमान थियां। मुस्लमानो माण्हू असांजी निमाज़ रोज़नि खे ॾिसी करे इस्लाम में न ईंदा। ये भुल अथव तव्हांजो दिमाग़ मां कढी छॾियो कि माण्हू असांजो अल्लाह अकबर निमाज़ खे ॾिसी करे माण्हू मुस्लमान थींदा। बल्कि असांजो जेको तिर्ज़ अमल आहे जेसि ताईं हू बहितर न थींदो माण्हू दीन में न ईंदा। दीन ते तॾहिं ईंदा जॾहिं असांजो तिर्ज़ अमल बहितर हूंदो असांजो रहणी कहणी बहितर हूंदो असांजो ज़बान असांजो यानी ही वज़ह कता इहो जॾहिं बहितर थींदो त पोइ माण्हू इस्लाम में ईंदा। ईअं माण्हू इस्लाम में न ईंदा। तॾहिं अल्लाह फरमाए इन अल्लाह यामुरु बिल अदल सब खां अव्वल रब तव्हांखे ऑर्डर जारी थो करे त अदल ते अचो अदल जे मुताबिक़ हलो अदल जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो। अदल जो तक़ाज़ो छा आहे पंहिंजे दिमाग़ खां वठी पंहिंजे नहनि ताईं तुंहिंजे हर सोच हर हवास जे अंदरि अदल इंसाफ़ हुजे पंहिंजे मुताबिक़ पंहिंजे लाइ बि इंसाफ़ हुजे त ॿियनि लाइ बि इंसाफ़ हुजे। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत ज़ैद बिन साबित रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पंहिंजे ई दौर हुकूमत जे अंदरि पंहिंजे ई ख़िलाफ़त जे अंदरि उनखे पंहिंजे अदालत जो निगरान बनायो चीफ जस्टिस बनायो जंहिंखे असां हिन टाइम चवंदा आहियूं। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे मथां हिकिड़ो केस थी वियो। हज़रत अबू कतादा सहाबी रज़ी अल्लाह तआला अन्हु उन हज़रत उमर ते केस कयो। केस हज़रत ज़ैद बिन साबित वटि पेश थियो। हज़रत ज़ैद बिन साबित रज़ी अल्लाह तआला अन्हु खे हज़रत उमर थो फरमाए कि ज़ैद इहो न चवि चाहे त मां अमीरुल मोमिनीन पेश थियो आहियां। मां अमीरुल मोमिनीन न आहियां बल्कि मां हिन वक़्तु तुंहिंजी आॾो हिकु मुल्ज़िम जे तौर सां तो वटि पेश थियो आहियां। मुल्ज़िम जे तौर मुजरिम हूंदो मुजरिम हुआ जंहिंजे मथां केस साबित थी वञे। मुल्ज़िम हुआ जंहिंजे मथां इल्ज़ाम हुजे। मुल्ज़िम ऐं मुजरिम में फ़र्क़ु सम्झो। मुल्ज़िम हुआ जंहिंजे मथां इल्ज़ाम हुजे मुजरिम हुआ जंहिंजे मथां केस साबित थी वञे। अल्लाह जो रसूल हज़रत ज़ैद बिन साबित वटि पेश थियो। हज़रत ज़ैद बिन साबित वटि केस जॾहिं हले पियो केस जे दौरान हज़रत अबू कतादा ऐं हज़रत उमर जे विच में तब्किलिश थियो ऐं तब्किलिश इन नौबत ते पहुतो जो हज़रत अबू कतादा खे हज़रत उमर खे कसम ॾियणो पियो। हज़रत उमर खे कसम हज़रत उमर खे कसम ॾियणो पियो। इन ते जेको चीफ जस्टिस काज़ी उन चयो यार अबू कतादा इहो त सोच साम्हूं अमीरुल मोमिनीन आहे साम्हूं अमीरुल मोमिनीन आहे अमीरुल मोमिनीन आहे। तंहिं ते हज़रत उमर चयो कि ज़ैद तूं हिन उहिदे जे लाइक़ ई न आहीं तूं हिन उहिदे जे लाइक़ ई न आहीं फुल फोर हिन उहिदे खे छॾ तूं ना अहिल आहीं। तोखे इहो सोचणो बि न आहे त अमीरुल मोमिनीन या केरु आहे। तोखे केस हिन वक़्तु मां तुंहिंजी आॾो हिकिड़ो मुल्ज़िम जे तौर सां पेश हुयुसि तव्हांखे इहो केस लॻाऊं। हज़रत अबू कतादा हज़रत ज़ैद बिन साबित खे हज़रत उमर उतां डिस्क्वालीफाई करे उते नाहिल करे उनखे उन पंहिंजे उहिदे तां बरतरफ़ करे छॾियऊं। तो मुस्लमानो तक़वा जो मयार इहो आहे जो इंसाफ़ तो तूं पंहिंजे पाण बर्दाश्त कर। मां तॾहिं तव्हां तो हक़ चवण जी जेकॾहिं तव्हां ताक़त रखो था त हक़ ॿुधण जी बि कुवत रखो। हक़ ॿुधण जी बि कुवत रखो। हक़ खे तस्लीम कराइण ॿियनि जे लाइ तव्हां जॾहिं चओ था त ख़ुदि हक़ खे तस्लीम करण जी बि कुवत रखो। बर्दाश्त जो मादो रखो। मुआशरे में बुज़ुर्ग बनण जो इहो बेहतरीन असूल आहे कि तूं सभ खां अव्वल इंसाफ़ ते अच। जेकॾहिं तुंहिंजे ज़हन में तुंहिंजे दिलि में इंसाफ़ न आहे निमाज़ रोज़े सां बुज़ुर्गी इहो ज़ाहिरी बुज़ुर्गी हूंदो आहे इहो अंदरी बुज़ुर्गी न आहे। अल्लाह तुंहिंजे दिलि जे मथां निगाह थो वझे। अहिड़ा बि हूंदा आहिनि जो चवंदा आहिनि त अल्लाह ताला हदीस पाक में ईंदा आहिनि अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंजो तव्हांखे ख़बर ई न हूंदो आहे लेकिन इन्हनि जो अहिड़ो हालत हूंदो आहे जेकॾहिं ही अल्लाह जे नाले ते जेकॾहिं कसम बि खणे कूड़ो कसम बि खणे त अल्लाह हुनखे सच साबित करे छो जो उन्हनि जो अल्लाह सां अहिड़ो रवैयो हूंदो आहे। तक़वा जो उन्हनि जो एतिरो मयार हूंदो आहे। त मुस्लमानो सभ खां अव्वल अल्लाह असांखे हुकुम थो करे इन अल्लाह यामुरु बिल अदल खे अदल जो तव्हांखे अल्लाह हुकुम थो करे। हुन खां बाद में सेकंड पोजीशन अल्लाह थो फरमाए इन अल्लाह यामुरु बिल अदल वल ihsan। ॿिए नंबर में अल्लाह एहसान जो हुकुम थो करे हिक ॿिए सां बहितर सलूक। हिकिड़ो त अदल उहो आहे जेको तुंहिंजो आहे एहसानी सलूक एहसान उहो आहे एक्स्ट्रा हिक ॿिए जे मथां एक्स्ट्रा तव्हां उनजे मथां एहसान आहे उन्हनि जे मथां बहितरीन नमूने सां सुहिणो थी करे हिक ॿिए सां हलो। ऐं अल्लाह इन जो बि हुकुम थो करे छो जो इब्तिदा में अमर लॻल आहे आर्डर लॻल आहे कि अदल वल एहसान। उन खां बाद में ॿिए नंबर में एहसान ऐं एहसान जो सभ खां पहिरियों हक़दार तुंहिंजो घर आहे तुंहिंजो वालिद आहे वालिदैन आहे। उन खां बाद में तुंहिंजो यानी ॿिया रिश्तेदार उन खां बाद में घरवारी ये सभ जा सभ
तुझे एहसानात जा सलूक आहिनि। अल्लाह जो रसूल फरमायो सब खां बेहतरीन बंदो उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां बेहतर हले। मां पंहिंजे घर वारनि में सभिनी सां बेहतर नमूने सां हलां थो। सब कामल पंहिंजे घर सां एहसानात। हुन खां बाबा ईताउल कुर्बा ही उहो पॉइंट हूंदो आहे जंहिंमें असांजो दीनदार तबिको दिल बटालियल हूंदो आहे, दिल बटालियल हूंदो आहे। असांखे ॿियनि जा हक़, ॿियनि खे असां हक़ूक़ ॾींदासीं, पंहिंजनि जा हक़ूक़ असां खाईंदासीं। ॿियनि जा असीं हक़ूक़ ॾींदासीं लेकिन पंहिंजा हक़ूक़ असीं पंहिंजनि जा हक़ूक़ असीं खाईंदासीं। ॿियनि जे लाइ असां ॿियनि खे जोड़ींदासीं, पंहिंजनि खे टोड़ींदासीं। अल्लाह जो रसूल छा थो फरमाए, ला यदखुलुल जन्नत काफिरुन, ला यदखुलुल जन्नत, उहो माण्हू जन्नत में दाख़िल न थींदो जेको माण्हुनि खे टोड़ींदो आहे। अल्लाह फरमाए थो पंहिंजे रिश्तनि सां, पंहिंजे रिश्तेदारनि सां जोड़ियो, उन्हनि सां तालुक रखो। एतिरे ताईं अल्लाह जे नबी जी हदीस आहे कि पंहिंजे नसब जी रिकॉर्ड खे जाचियो, पंहिंजे नस्बी रिकॉर्ड खे जाचियो ऐं पंहिंजनि रिश्तेदारनि खे तलाश कयो। जिते बि तव्हांजा नस्बी रिश्तेदार मिलनि उन्हनि सां तालुक रखो। ॾिसो हिकिड़ा त असां वटि मौजूद आहिनि, हिकिड़ा नस्बी रिश्तेदार उहे जंहिंजो हिन वक़्तु असांखे ख़बर ई न आहे, लेकिन नसब जे लिहाज़ सां असांजे ॾाॾाणी ऐं पीढ़ियुनि सां असांजो उन्हनि जो तालुक हूंदो आहे, असांजे रिश्तनि में हूंदा आहिनि। अल्लाह जो नबी उन्हनि जो बि फरमाए थो पंहिंजे नसब खे तलाश कयो, उन्हनि सां तालुक जोड़ियो, उन्हनि सां तालुक जोड़ियो। ऐं असां नसब रिश्तेदारनि सां असांजो बुरो सलूक हूंदो आहे। ही टे शयूं अल्लाह ताला छो हुकुम थो करे? असां ऐं इहे मामलात आहिनि। तॾहिं मां तव्हांखे ईद जे ॾींहुं बि सम्झायुमि कि निमाज़ रोज़े जे लाइ थोरो ईमान भी काफ़ी आहे, लेकिन मामलात जे लाइ थोरो ईमान न बल्कि एतिरो ईमान ज़्यादा खपे। जेतिरो ईमान ज़्यादा हूंदो एतिरा मामलातनि जे छो जो बर्दाश्त जी कुवत अचे, समझ अकल ऐं ईमानी कुवत हूंदो त तॾहिं असां हिक ॿिए जा हक़ ॾींदासीं, हिक ॿियनि खे बर्दाश्त कंदासीं। जॾहिं ईमानी कुवत असांजो कमज़ोर वीक आहे असां हिक ॿिए खे बर्दाश्त बि न कंदासीं, हिक ॿिए जे ॻाल्हियुनि खे ॿुधण लाइ तस्लीम न कंदासीं, हिक ॿिए जा हक़ बि न ॾींदासीं। रिश्तेदारनि सां जोड़ियो। अबू सुफियान काफ़र आहे। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रिश्तो जॾहिं उम्मे हबीबा सां थियो, बीबी उम्मे हबीबा सां, त अबू सुफियान पंहिंजे कुरैशियुनि खे चवण लॻो ख़बरदार हाणे मोहम्मद खे झुकाइण जी को बि कोशिशि न करे। छो? चई त हाणे तव्हांजे सरदार सां हुनजो रिश्तो थी चुको आहे, काफ़र आहे, इस्लाम क़बूल कोन कयो। एतिरो रिश्ते जो ख़्याल। ऐं असां पंहिंजे रिश्तेदारनि सां एतिरो जहिड़ो कंदासीं जो सिर्फ़ु काह जी बरी ते हिक ॿिए सां असांजा तालुकात ख़तम थी वेंदा, हिक ॿिए जा तालुकात ख़तम थी वेंदा। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो जेकॾहिं तव्हीं चाहियो था कि तव्हांजे उम्र में भी इज़ाफ़ो थिए ऐं तव्हांजे रिज़्क़ में भी इज़ाफ़ो थिए त पंहिंजे रिश्तेदारनि सां तालुक रखो, उन्हनि सां टोड़ियो न। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो कि अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो ही रिश्तेदारी ही अर्श जे हेठां चंगियल हूंदो आहे ऐं चवंदो रहंदो आहे हाय अल्लाह जेको मूंखे टोड़े तूं उनखे टोड़, जेको मूंखे जोड़े तूं उनखे जोड़, जेको मूंखे टोड़े तूं उनखे टोड़, जेको मूंखे जोड़े तूं उनखे जोड़। मुस्लमानो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर जी लड़ाई जे अंदर 313 मुस्लमाननि मुजाहिदनि 1000 कुफ़ार खे शिकस्त ॾिनो थियो ऐं फरिश्तनि खे काफ़रनि पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त लथा, लेकिन कंहिं बि इस्लाम क़बूल न कयो, इस्लाम कंहिं बि क़बूल न कयो। लेकिन जॾहिं फतह मक्का जो मौक़ो आयो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10,000 जे लश्कर जर्रार सां ऐं फातिहाना अंदाज़ नंगन तलवारनि सां ऐं जेकॾहिं चाहिनि त हर यानी काफ़रनि खे उते क़त्ल करे उन्हनि जी खोपड़ियुनि जा मीनार बि ठाहे सघनि था। ऐं एतिरे अंदाज़ में जॾहिं दाख़िल थिया काफ़र हुन टाइम डिजन पिया, खौफ में ॾकनि पिया, हर को पंहिंजे घरनि में मासूर थी विया, सभु मासूर। सभिनी चयो अॼु मुहम्मद बदिलो वठंदो, अॼु मुहम्मद बदिलो वठंदो। एतिरे ताईं हज़रत हमज़ा जो कातिल उहो बि लिखे पियो त अॼु जेकॾहिं मूंखे ॾिठो वियो त छा थींदो। लेकिन अल्लाह जे नबी छा फरमायो, ला तस्रीब अलैकुमुल यौम, अॼो के ॾींहुं कंहिंसां को बि बदिलो न आहे। अॼु माफ़ी आहे जेको पंहिंजे घर जा दरवाज़ा बंदि करे, जेको अबू सुफियान जे घर में वञे, अॼु उन सां को बि बदिलो न आहे। मुक़ाबले लाइ जेको बि न ईंदो उनखे कुझु बि न चवंदासीं। असां पंहिंजे फातिहाना अंदाज़ में खाने काबा में जमा थींदासीं। जॾहिं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम माफ़ी जो ऐलान कयो त मुस्लमानो जौक दर जौक उहे काफ़र कुरैशी मुस्लमान थींदा विया। जंहिं बदर जो मैदान पंहिंजी अखियुनि सां ॾिठो बि मुस्लमान न थिया। लेकिन जॾहिं इन ला तस्रीब अलैकुमुल यौम खे ॾिठो ऐं इन यानी अल्लाह जे रसूल जी आम माफ़ी खे ॾिठो त सभु जा सभु मुस्लमान यानी काफ़र कुरैशी उहे इस्लाम क़बूल कयो आहे। त मुस्लमानो असांखे ईताउल कुर्बा पंहिंजे रिश्तेदारनि सां सुठो सलूक करणो आहे।
ऐं यादि रखो इहो ई वजह आहे जो अल्लाह जो नबी तो फरमाए जेको रिश्तेदारनि सां तोड़ींदो उहो जन्नत में दाख़िल न थींदो। छो जो रिश्तेदार सां टोड़ण, रिश्तेदारनि सां झेड़ो झगड़ो करण ऐं मामलनि में आम मामलनि में बि हिक ॿिए खां जुदा थियण इहो मुस्लमान जी इख़लाक़ी कमज़ोरी आहे। इहा ई वजह आहे इस्लाम इन जे लाइ न आयो आहे तव्हां सिर्फ़ु निमाज़ रोज़ा पढ़ो। इस्लाम जो मक़सदु इहो आहे कि तव्हां हिक ॿिए सां प्यारो मुहबत ऐं उल्फत सां ज़िंदगी गुज़ारियो। हिन आयत जे अंदरि अल्लाह ताला टिनि शयुनि जो ज़िक्र कयो आहे, छहनि शयुनि जो, जंहिंमें टे शयूं अमर आहिनि ऐं टे शयूं नही आहिनि। इन्नल्लाह यामुरु बिल अदलि वल इहसान व ईताउ ज़िल क़ुर्बा। इहे टिनि शयुनि जो ज़िक्र कयो आहे त अल्लाह ताला अदल जो हुकुम कयो थो